तंगवानी बरपासे में उड़ी वबाई बीमारी तबाही मचाए छॾी। केतिरनि ई माण्हुनि जूं झोलियूं ख़ाली। वधीक हिकु मासूम ॿारड़ो फ़ौत। केतिरा ई मासूम ॿारड़ा उड़ी जी वबा बीमारी में मुब्तला। सिहत खाते वारा अघूर निंड सुतल। सिंध हुकूमत ऐं सिहत खाते खे नोटिस वठण जी अपील। तंगवानी लॻो ॻोठ करीम खान बालकानी में हिकु वधीक मासूम ॿारड़ो 5 सालनि जो अदब हुसैन वलद चाकर बालकानी उड़ी सबबि फ़ौत थी वियो आहे। संदसि घर में मातम मतल आहे। उड़ी जी वबाई मर्ज़ में केतिरा ई मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि ऐं हिन मूज़ी मर्ज़ केतिरनि ई माण्हुनि जूं झोलियूं ख़ाली करे छॾियूं आहिनि। जॾहिं त हिन मर्ज़ ते अञा ताईं कंट्रोल न थी सघियो आहे। तंगवानी जे इलाइक़े जे केतिरनि ई ॻोठनि में ही वबा पखिड़िजी चुकी आहे, जिते केतिरा ई मासूम ॿारड़ा हिन वबाई बीमारी में मुब्तला थिया आहिनि, पर सिहत खाते तरफ़ां अञा ताईं का बि कार्रवाई न कई वई आहे। ॻोठाणनि चयो त टीम अञा ताईं असांजे ॻोठ में न पहुती आहे। उन्हनि सिंध हुकूमत सिहत खाते DC कश्मीर कंदकोट ऐं आला हुकाम खे अपील कंदे चयो त खुदारा असांजे मासूम ॿारनि ते रहम करे असांजे ॻोठनि में टीम मोकिली वञे, छो त हिन मूज़ी मर्ज़ में अञा ताईं केतिरा ई ॿारड़ा मुब्तला आहिनि, जिन खे प्राइवेट अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे।